मोरो खबर शामिल करे थी। मोरो सिंध मां जिता सिंह दिलताफ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो बरसा सिंधुजा पुलिस थाने जी हद में गोड मोहम्मद बख्श में मामूली गाल तां बुरड़ा बरादरी जे बिन धुरिन में झेड़े में डंडा कुहाड़ियूं लठियूं सिरूं लतूं ऐं मुकूं लगण सबब शाहनवाज बुरड़ो, फराज बुरड़ो, वसीम बुरड़ो, सद्दाम बुरड़ो, मिसमात राजुल, मिसमात महनाज ऐं निर्मा सख्त जख्मी थी रतो रत थी पिया। झेड़े में शाहनवाज बुरड़ो जो हथ भरी पियो ऐं फराज बुरड़ो जो मथो पिण फाटी पियो। ज़ख़्मियुनि खे सिधोजा पुलिस इलाज लाइ लेटर ॾेई तालका अस्पताल मोरो दाख़िल करायो, जिते तालका अस्पताल मोरो जे डॉक्टर ऐं स्टाफ पारां खे फर्स्ट एड ॾेई ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल नवाबशाह रिफर कियो वियो। ज़ख़्मियुनि जे वारसनि जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मौसूम ॿारनि समेत सख़्त एहतजाज कयो। झेड़े में मुलविस जवाबदारनि मीर बुरड़ो, इख़लाक बुरड़ो, रांझन, ताज मोहम्मद मोटू ऐं निसार जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। नेशनल प्रेस क्लब मोरो जे साफ़ियुनि पारां सिधोजा थाणे जे एसएचओ एजाज़ अली खोसो राब्तो करण ते हिन ॿुधायो त असां डीएसपी मोरो सरदार ख़ान चांडियो जे हुकुम ते एफआईआर दाख़िल कई आहे ऐं जल्द मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। तव्हां सां केरु विड़ियो आहे? मसलो मीर इख़लाक ऐं जेको आहे मोटो, उन जो भाउ जो नालो छा आहे ननू, या जानू या छोकिरा आहिनि, टे हुनजा नाला छा आहिनि छोकिरा? हिकिड़ो इंटू, ॿियो निसार, इहे टई मां मोरे मां आयुसि पे घर लथो आहियां गाॾी तां मूंसां शुरू थी आहियां वेड़ में। इख़लाक ऐं मीर मूंखे बीहारे कुटे मां ॿधी मारा। छाजा धक आया अथनि? मूंखे डंडा आया अथनि। वरी उन खां पोइ आई आहे मुंहिंजी घर वारी छोकिरे खे छॾण, त उनखे बि लतूं हुयूं अथनि, जो अञा ताईं माना हुन खां खून कोन थो बीहे। वरी छोकिरी उमेद वारी आहे नो मुंहिंजी, उनखे धक आया अथनि। हींअर तव्हां छा था चओ? असां इंसाफ़ खपे। पुलिस थाणे ते विया एनसी कटण? हुननि असांखे चयो जेको तव्हां करे चयो। अॼु तव्हां कंहिं धक आया भेण? माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। हाँ, छाजा धक आया अथई? अॼु केरु विड़ियो आहे तव्हां सां? इख़लाक हिनखे धक आया आहिनि। इख़लाक आया मीर, बिहार, रांझू, मोटो, ही हिन जान में मूंखे लथो हुई त नई सजा मुंहिंजा कपिड़ा बि कंहिंखे मां ॾसे सजा मुंहिंजा फाटा पिया आहिनि। इंसाफ़